दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। बजाए एड़ो साज जो, बजाए एड़ो साज जो भी दरबरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। सभिनी सुरन खे वेह तू संभारे, जिंदगी छड़ तू मुझ संवारे। सबनी सुरन के वेहु तू संभारे, जिंदगी छड़ तू मुझ सवारे। एड़ी कर पुकार पखी, एड़ी कर पुकार पखी। उडामी गिरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। क्या बात। लगे बाही पानी में झूमे सारी महफिल, याणो भी बुधण साथी बने पागल। लगे बाहे पानी में झूमे सारी महफिल, यारो भी बुधण साथी बने पागल। माण्हू त छापर, माण्हू त छापर। पत्थर भी गरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। इश्क जे असर सा रात मंझा ॾींह कर, बिना बादल जे पैदा खड़ी मींह कर। इश्क जे असर सारत मंझा ॾींह कर, बिना बादल जे पैदा खरी में कर। ओ इश्क जे असर सां मंझंदि ॾींहुं कर, बिना बादल जे पैदा खड़ी में कर। अंबराणी अनवर तुझे, अंबराणी अनवर तुझे। पैरन में गिरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी पवे। एड़ी सोनी गाल कर जो दिलड़ी ठरी
पवे बजाए अहिड़ो साज़ जो बजाए अहिड़ो साज़ जो भी दरबरी पवे अहिड़ी सोहणी ॻाल्हि करजो दिलड़ी ठरी 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 पवे। हेलो व्यूअर्स, अस्सलामु अलैकुम, गुड इवनिंग की आयो तव्हां? उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशबाश हूंदव हमेशह वांगुरु। ऐं पूरो वीक जेको आहे ईअं गुज़री वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। वरी जेको आहे मंडे अची वेंदो आहे। ऐं असां चाहींदा आहियूं त तव्हांखे वधि खां वधि जेको आहे एंटरटेन कयूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त सुठे खां सुठो प्रोग्राम कयूं। सो मां तव्हांजी पंहिंजी होस्ट, पंहिंजी सिंगर कोमल नाज़, ऐं मूंसां गॾु आहिनि तव्हांजो पंहिंजो मेज़बान शिराज़ अली मीराली, सिंगर बि ऐं तव्हांजो होस्ट बि। बिल्कुलु जीअं कोमल हमेशह ॻाल्हि कंदी आहे त हर वीक असांखे एतिरो प्यारु मिलंदो आहे ऐं जॾहिं बि असां सेट ते ईंदा आहियूं त कोशिशि इहा कंदा आहियूं त मज़ीद ऐं भरपूर तव्हांखे एंटरटेन करे सघूं। त अॼु बि ॾाढो मज़ो ईंदो, अॼु बि हिकिड़ी नवाण प्रोग्राम में आणींदासीं ऐं सिर्फ़ु तव्हांजे प्यार जे करे जेको तव्हां फीडबैक ॾींदा आहियो न, मां यकीन कयो दिलि चवंदी आहे त असां जेतिरो कयूं था तेतिरो घटि आहे। ऐं अॼु ॻाल्हि कजे असांजे म्यूज़िशियन्स जी, जेके असांजा सीनियर आहिनि, जेके असांजा शो जी जान आहिनि, शोभी भाई, उहे किथे मसरूफ़ आहिनि त हिन जे करे उन्हनि जा स्टूडेंट्स असांखे सां गॾु आहिनि, जन सां पहिरियां बि परफॉर्म कयो आहे। ॾाढो मज़ो ईंदो आहे उन्हनि सां बि ऐं उन्हनि खे बि वेलकम था चऊं असां, अजय भाई खे, हैरिसन भाई खे ऐं भाउ जॉन भाई खे। त नाज़रीन ॾाढो मज़ो अची रहियो आहे इन करे। ऐं कोमल बि कुझु गीत ॿुधाईंदी ऐं जेके असांजा गेस्ट आहिनि उहे सूफ़ी सिंगर आहिनि बेसिकली, पर उन्हनि खां ॿिया बि चिट चैट कंदासीं, ॿिया बि गीत ॿुधंदासीं। ऐं तव्हां कुझु ॿुधायो कोमल? जी, मां बसि इहो ई ॿुधाइणु चाहींदमि त ब्रेक ते बि वञिणो लाज़मी हूंदो आहे शिराज़। ब्रेक खां पोइ इंट्रोडक्शन कराईंदासीं पंहिंजे गेस्ट जो। ऐं ब्रेक खां वञण खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेको ही मुंहिंजो ख़ूबसूरत ड्रेस आहे, मकाइज़ वार्डरोब जो ड्रेस आहे। ऐं मकाइज़ वार्डरोब खे जेको आहे फेसबुक ते वञी सर्च कयो ऐं उते सुठा सुठा ड्रेसिस जेके आहिनि मौजूदु आहिनि। ऐं मां चाहियां थी त तव्हां बि मूं वांगुरु ख़ूबसूरत नज़र अचो ऐं जल्दी वञो ऐं पंहिंजो ऑर्डर बुक करायो। ऐं मां बि इहो चवणु चाहियां थो, ऐं हीउ जेको मुंहिंजो वार्डरोब आहे, हीउ मुंहिंजो पंहिंजो आहे, त मां बि ॾाढो ख़ूबसूरत लॻां थो। जी, त नाज़रीन वक़्तु है एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे सिंध म्यूज़िक प्रोग्राम में। ऐं उमेदु था कयूं त अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो बि जेको आहे इलाही सुठो थियण वारो आहे, छो जो असां वटि सूफ़ी सिंगर मौजूदु आहिनि ऐं कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। लेकिन मां चाहियां थी त इंट्रोडक्शन शिराज़ कराइनि हुननि जो। जी शिराज़। बिल्कुलु नाज़रीन सां इहा ई गुज़ारिश आहे, बल्कि नाज़रीन खे ख़बर आहे त असांजे सिंध म्यूज़िक जो जेको मोटिव आहे उन में असां हर आर्टिस्ट खे असां कोशिशि कंदा आहियूं त इंट्रोड्यूस करायूं। त अॼु जेके वरी सिंगर आहिनि उहे वरी सूफ़ी सिंगर आहिनि। दरगाह फतेहपुर सां उन्हनि जो तालुक़ु आहे, उतां जा मुरीद आहिनि ऐं उतां जा तालिब आहिनि, गौस बख़्श ओडो साहब। त साईं सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम यार, भली कार चऊं पिया असांजे शो में। ऐं सभ खां पहिरियां इहो ॿुधायो कीअं आहियो, ख़ुशि आहियो, तबियत मिज़ाज कीअं तव्हांजो? बिल्कुलु ठीकु ठाक, माशाल्लाह माशाल्लाह। असांजो असल में इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे सूफ़ी जेके असांजा फ़नकार आहिनि, जेको सूफ़ी राग आहे असांजे जेको दरगाहनि में ॻायो वेंदो आहे, उहो बि असां पंहिंजे शो में पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं। सुठी ॻाल्हि आहे बाबा, सुठी ॻाल्हि आहे। जी जी, त साईं तव्हां पंहिंजे बारे में इहो ॿुधायो त माना बचपन खां ई उन दरगाह ते तव्हां हाज़िरी ॾिनी आहे, उन खां अलावा कीअं तव्हांजो जेका ज़िंदगी में शुरूआति कई पंहिंजी मौसीक़ी जे हवाले सां, उहो कीअं थियो तव्हांजो? मुंहिंजो जेको उस्तादु हुयो, पंहिंजो चाचो हुयो जी, मुंहिंजो वास्तो दरगाह बुढल साईं सां हुयो। अच्छा, मुंहिंजो घणो टाइम जेको आहे बुढल साईं दरगाह सां ई रहियो आहे। नंढपण खां वठी उते हुयुमि, पोइ वरी जातो नसीब आहे। दरगाह बुढल साईं त असांजा बि मुर्शिद आहिनि, तव्हां ख़बर हूंदी। पोइ तालिब मां वरी जेको आहे रखियल साईं दरगाह खां थी जी जी, माशाल्लाह सुभान अल्लाह। नसीब जी ॻाल्हि आहे। वॾियूं दरगाहूं आहिनि साईं, वॾियूं दरगाहूं आहिनि ऐं वॾो कमु थियल आहे। उतां जा जेके मुरीदिन आहिनि, जेके मां इहा ॻाल्हि कंदुमि, जेके ॻाइणा आहिनि उतां जा, उहे बि वॾो नालो करे विया आहिनि। जी जी, त माशाल्लाह तव्हां सां काफ़ी रूहानी कलाम असां ॿुधंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। शुरूआति कहिड़ो कलाम असांखे ॿुधायो था? मां तव्हांखे पहिरियों शहनशाह चीज़ल साईं जो ॿोल ॿुधायां थो। चीज़ल साईं जो, माशाल्लाह सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह कयो।
वठे टुके कचल कपला वठे टुके कचल कपल मुझे इश्क कया उज़बा हरक अंदर तवार पिणीअ जी अचन हू संथा रुतबा वहदहू ला शरीक लहू अंदर जोश दिना जज्बा ओ पिनी से पसबा सुना शाह रखल जो मुजाहद भी हल दम हो तदे कहीं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कहीं जी न पैया कंहिंखे ना वणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी मन खे काटो मां आयस चवा कर मन खे चवा कर मन खे काटो मां आयस है सूरन का नाहक मां जायस है सूरन का नाहक मां जायस सॼी राति सारी ऋण में रणा थी सॼी राति सारी ऋण में रणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी बेबस बजानी बेजार सबको बेबस बजानी बेबस बजानी बेजार सबको ॾाढे दुखायल खां परे भॼे हर को ॾाढे दुखायल खां परे भॼे हर को सख़्त सूरन जूं चाड़ियूं चढ़ा थी सख़्त सूरन जूं चाड़ियूं चढ़ा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी सारी उम्र जा सुहमा खणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी कंहिं जी न पैया कंहिंखे ना वणा थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह साईं तमामु प्यारो कलाम साईं शाइर बि असांखे ॿुधायो कंहिंजी शाइरी आहे कहिड़ी दरगाह जो कलाम हुयो इहो संत शाह चीज़ल साईं जो कलाम आहे चीज़ल साईं जो कलाम हुयो रखियल शाह जी दरगाह जो रखियल शाह जी दरगाह जो ऐं तव्हां जेको सालाना मेलो थींदो आहे उन में बि तव्हां परफॉर्म कंदा हूंदव जी जी वेंदा आहियूं हर साल ईअं त खोड़ सारा कलाम आहिनि साईं चीज़ल साईं जा न साईं जी सतीं बि थींदी आहे हर महीने जी 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 15 भी हर महीने थींदी आहे हुते जी हाँ जी साईं दरगाह जी हाँ अच्छा कॉलर भी मौजूद है शिराज जी। हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम
वालेकुम अस्सलाम। केर अदा किथा का पे गलायो? मैं पंजाब से गलाऊं क्या? पंजाब से बात कर रहे हैं। आपको वेलकम कहते हैं अपने प्रोग्राम में। क्या हाल चाल है? क्या कहना चाहेंगे हमारे प्रोग्राम के बारे में? वालेकुम सलाम। जी जी, अस्सलाम वालेकुम। आपने टीवी का वॉल्यूम जो है वो प्लीज़ कम कर दे। नहीं, वॉल्यूम कम है, थोड़ा सा बढ़ा दें। मेहरबानी करके जब भी कॉल करें ऐं जेतिरा भी असांजा नाज़रीन आहिनि त कॉल कंदा आहिनि त प्लीज़ टीवी जो जेको वॉल्यूम हुन खे म्यूट करे फ़ोन कंदा कि तव्हांखे आवाज़ सही न ईंदो त पोइ असांखे मज़ो न ईंदो ॻाल्हाइण में। प्लीज़ टीवी का वॉल्यूम बंदि किया करें। ऐं इहा ॻाल्हि कोमल बार बार तव्हां सां गुज़ारिश करे कंदी आहे, कॾहिं कावड़ अची वेंदी कोमल खे, सही चवंदी आहे, छो जो तव्हांखे आवाज़ ईंदो न, तव्हांजो आवाज़ असांखे न ईंदो त पोइ कॉल जो माना फ़ाइदो न आहे न। हा, लेकिन मूंखे हाणे लॻे थो त हिन वक़्तु शिराज़ खे कावड़ पई अचे। बिल्कुलु, हाणे एतिरी कॉल बि कयो था, हिकु त कॉल मुश्किल सां लॻंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। कॉल अगेन कॉल। वरी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अच्छा, मुझे हेलो चवणु ते हाँ जी अदा मुंहिंजा खिलणा भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजो आवाज़ घटि पियो अचे अदा। तव्हांजो खिलण बि घटि पियो अचे अॼु। हा ईअं। ठीकु ठाक। कीअं आहियो? छा चवणु चाहींदो? अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? आवाज़ सही। मुंहिंजा जानी भाउ थोरो तेज़ ॻाल्हायो, तव्हांजो आवाज़ घटि थो अचे असांखे। जी आवाज़ कटिजे पियो शिराज़। चलो बहरहाल तव्हां असांजो शो एंजॉय कयो अॼु, छो जो असां वटि सूफ़ी फ़नकार आहिनि, सूफ़ी गीत ॿुधो, रूहानी कलाम आहिनि ऐं इबादत बि आहे हिकिड़े तरीक़े सां। त ख़ुशि जो आबाद जो, महिरबानी साईं। जी साईं, तव्हांजे बारे में अचूं था ऐं इहो ॿुधायो त माना बचपन खां ई दरगाह जी ख़िदमत में तव्हां रहिया हुआ, उतां ई कलाम तव्हां सिखिया, उतां ई पिरायो तव्हां। कॾहिं ईअं थियो आहे कल्चर जी तरफ़ां तव्हांखे कलाम परफॉर्म कयो आहे तव्हां? कल्चर में परफॉर्म कयो आहे। अच्छा अच्छा, त कल्चर वारा त माना ॿाहिरि मुल्क में बि करे ईंदा आहिनि, तव्हां कया आहिनि? ॿाहिरि मुल्कों में बाक़ी हिते इस्लामाबाद जी, पंहिंजे मुल्क में। अच्छा सर, इहो ॿुधायो त तव्हांखे घणा साल मतिलबु तक़रीबन थी विया आहिनि इन फील्ड में सिंगिंग जी? घर जो उस्ताद हुयो, बसि घर में रियाज़ कंदो त मुंहिंजो थोरो थोरो आस्ते आस्ते सिखंदा वियासीं। सही सही। चाचो हुयो अंदाज़न घणा साल थी विया हूंदा? साल त हाणे माण्हू सॼी ज़िंदगी गुज़ारे बि राग कोन सिखी सघंदो। सही सही। राग तमामु अच्छा अच्छा, कॉलर सां आहिनि असां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? शिकापुर को गलाए जमाल दी भाई अती खुशियां दी बैठल। जी भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। छा चवणु चाहींदा? कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? वालेकुम सलाम साईं, मुंहिंजे शहर खां तालुक़ु आहे तव्हांजो, दिलि सां भलीकार चऊं पिया अव्हांजे शो में। कीअं पियो लॻे प्रोग्राम तव्हांखे? जी बिल्कुलु। तव्हां ॿुधाईंदव? जी जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, ॿुधायो साईं। हाय हाय हाय। हाँ साईं, वॾी वॾी महिरबानी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ख़ुशि जो आबाद हुजो साईं। साईं असांजा कॉलर्स आहिनि, असांखे प्यार आहे हिननि जो, हिननि जी वजह सां ई प्रोग्राम असांजो हले थो, पसंदि कयो वेंदो आहे। ऐं असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हां जहिड़े उस्तादनि खे, असां सूफ़ी फ़नकारनि खे बि इनवाइट कयूं ऐं जेके नवां फ़नकार आहिनि उन्हनि खे बि मौक़ो ॾियूं असांजी हुन में। अचूं था, ब्रेक जो टाइम आहे। कोमल अचो तव्हां पंहिंजे अंदाज़ में। जी जी बिल्कुलु, ब्रेक जो टाइम आहे। कचहरियूं त जारी ऐं सारी रहंदियूं, लेकिन वक़्तु आहे हिकु नंढड़ी साई जो। साई खां पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे सिंध म्यूज़िक में दिलि सां ॿीहर भलीकार चऊं पिया। जीअं त अॼु वारी महफ़िल हिकिड़ी रूहानी महफ़िल आहे। असांजा सूफ़ी सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि। घोष बख़्श साहब, ओडो साहब। त
रूहानी गीत ॿुध असांखे खोड़ सारी शयूं थोरो नालो ॾुखियो आहे न न नालो इज़ी आहे पर साईं जन सां पहिरीं चकर मुलाक़ात आहे त इन जे करे इन सां गॾु कॉलर्स बि असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू हाजी साहब बिस्मिल्लाहियूं साईं ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर अल्हम्दुलिल्लाह तव्हीं ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो अलाह साईं तव्हां ख़ैर करे सदाईं ख़ुशि हुजो आमीन इलाही आमीन तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था वेठा बाबा जी जी तव्हां हमेशह ॾिसंदा आहियो सिर्फ़ु वटि थोरी था ॾिसो ऐं अॼु असां सां सूफ़ी सिंगर मौजूदु आहिनि कुझु चवणु चाहींदव प्रोग्राम हले पियो जी जी हलो हा वाह हुकुम साईं छा चवणु चाहींदा दादा का फरमाइश करणु चाहींदा तव्हां पंहिंजे आवाज़ में या कोमल जे आवाज़ में जी जी असांजी आवाज़ में छा आहे साईं खां बि काम चवरायो असांजो साईं सां ॾियोसि मां ॻाल्हायां साईं सां ॻाल्हायो साईं सां ॻाल्हायो जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा बाबा छा ख़ैर आहे तव्हां बाबा तव्हां ख़ुशि आहियो बाबा साईं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे जी बाबा जी आमीन को असांखे सोढल फ़क़ीर जो कलाम ॿुधाए सोढल फ़क़ीर जो हाज़ुर गंज ॿुधाईंदासीं बाबा इहा महिरबानी कयो सूफ़ी आहे न उहो बि सूफ़ी आहे तव्हां सूफ़ी कलाम को ॿुधायो जी बाबा जी खोड़ ॿुधाईंदासीं गंज ॿुधाईंदासीं बाबा हाज़ुर हाज़ुर भाई जी हाजी साहब जीराज साईं तव्हांखे फरमाइश साथ में कई उहो माण्हू कोन था आहियो तव्हां स्टेशन ते हाजी साहब तव्हांखे भैरवी असां एतिरी ॿुधाई आहे जो हाणे ॻायूं ई भैरवी था असां अलाह ख़ुशि रखे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे अलाह ख़ुशि रखे महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू सो मच ईअं ई प्यार ॾींदा रहो ऐं कॉल साईं ओटो साहब ही हाजी साहब इन असांखे मदीने पाक मां कॉल कंदा आहिनि जी बाबा जी ऐं असांजा ट्रू कॉलर आहिनि असांखे हमेशह प्यार बि ॾींदा आहिनि दुआऊं बि ॾींदा जी आहिनि बाबा। ऐं वॾा मौसीक़ी सां प्यार आहे हिननि जो जी बाबा जी त सोडल फ़क़ीर साईं जो कलाम तव्हांखे शायदि फरमाइश कई अथव न जी पोइ ॿी ब्रेक में तव्हां ॿुधाईंदा भला जी जी बिल्कुलु ॿी ब्रेक में हींअर छा था ॿुधायो असांखे हींअर मां तव्हांखे शहंशाह ॿुढल साईं जी काफ़ी ॿुधायां थो सुभान अल्लाह असांजे मुर्शिदनि जो कलाम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अला मूंखे सोढल कीअं न सिका हो दिल में दर्द फिराक जा तुंहिंजा मन में मच मता दिल में दर्द फिराक जा अला तुझा मन में मच मता ओ बिना तुझे जी बाहे उठल जी अंदर धड़का दिए वो अजु सजण मां वो ईद कई जॾहिं यार जा दीदार था वो अजु सजण मां वो ईद कई जॾहिं यार जा दीदार था वो यार जा वो दीदार था यार जा वो दीदार था सरदार जा दीदार जा सुने यार जा दीदार जा सुने
यार जा वो सीनो सफा जने वो साफ जो वो तह में जिक्र अल्लाह जो वो सीनो सफा जने वो साफ जो वो तह में जिक्र अल्लाह जो रग रग अंदर वो परवाज़ छो रग रग अंदर वो परवाज़ छो गागर मिड़ई सब गार छा वो अज सजण मां वो ईद कई जह यार जा दीदार छा वो यार जा वो दीदार छा यार जा वो दीदार छा वो सरदार जा दीदार छा यार जा खे भनी कर भोर वो सुन बुझल छोर वो खे भनी कर भोर मर्द मोहना हो भोर मर्द मोहना हो भोर ए सिर सदक दो वार जा वो अज सजण मां वो ईद कई जह यार जा दीदार जा वो यार जा वो दीदार जा यार जा वो दीदार जा वो सरदार जा दीदार जा सुने यार जा दीदार जा वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु त असांजे प्रोग्राम में 4 चंड लॻी विया आहिनि माशाल्लाह अॼु सूफ़ी कलाम जेके आहिनि सूफ़ी कलाम, सूफ़ी। थोरो अॼु जो असांजो प्रोग्राम थोरो डिफरेंट थी रहियो आहे न रूहानियत वारी महफ़िल थी आहे बिल्कुलु असांजी बिल्कुलु ईअं ई आहे साईं तव्हां सां हिकिड़ो सुवालु आहे तव्हां माशाल्लाह सॼी ज़िंदगी माना इहे सूफ़ीज़म ते कमु कयो आहे सूफ़ी कलाम ॻाया अथव इहे जेके दुनियावी गीत आहिनि इहे ॿुधो असां त घटि पसंदि कया वेंदा आहिनि पर कंहिं मां बुज़ुर्ग खां इहा बि ॻाल्हि ॿुधी हुयमि त शाइरी तव्हां किॾे बि खणी वञो उहो तव्हां ते माना डिपेंड करे थो इहा हक़ीक़त आहे हीअं हूंदो आहे न बाबा त शाइर जेको हूंदो आहे न जी उहो पंहिंजे हिसाब सां शाइरी कंदो आहे हा ॿुधण वारे जी मर्ज़ी आहे उनखे काॾे बि वठी वञे हा वाक़ई सही सही उहो त पंहिंजे दिमाग़ सां शाइरी कंदो आहे अलाए किथे शाइरी कंदो आहे जी 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 मुंहिंजो अलाए कहिड़ो रंग आहे अलाए कहिड़ी सोच आहे सही ॻाल्हि आहे पर असां माण्हुनि जी पंहिंजी सोच आहे वाह सही वाह वाह ॻाल्हि। कॉलर बि मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक़ मौजूद अदी सदा मौजूद सदा मौजूद अदा। कीअं आहियो अदा ठीकु आहियो किथां पिया ॻाल्हायो अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर आहे भेण फ़कीर मंज़ूर जमाली हक़ मौजूद होटल तंग ॻाल्हायां आदि शेरी स्टाफ दा वाह 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 भलीकार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम भेण प्रोग्राम तव्हांजो ज़बरदस्त लॻो पियो आहे अदा शिराज खे भलीकार भेण कोमल तोखे बि भलीकार फनकार खे बि भलीकार हुजे बाबा सॼी सत खे थैंक यू महिरबानियूं महिरबानियूं भाउ महिरबानियूं जमाली साहब ख़ुशि हुजो अल्हम्दुलिल्लाह शिराज भाउ तो ख़ैर आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां जूं दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो दुआ लॻी पिया अदा प्रोग्राम तव्हांजो ज़बरदस्त ॾिसूं पिया ऐं सूफ़ी अज़म ते तव्हां ॻाल्हायो पिया तमामु ख़ुशी थिए पई असांखे जी जी ओडो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि कचहरी कयोनि ओडो साहब साईं अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद सर साईं वालेकुम सलाम सदा मौजूद बाबा फ़कीर साईं ख़ुशि आहियो ॿियो सभु ख़ैर बाबा दुआऊं दुआऊं बाबा तव्हां ख़ुशि आहियो बाबा ठीकु ठाक ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सर यो तव्हांजो जेको इहो सूफ़ी अज़म जो वेस आहे या गेड़ू पोश जेको तव्हांजो आहे न जी बाबा बाबा ज़बरदस्त असांखे पसंदि ईंदो आहे छो त सूफ़ियनि जी धरती आहे सिंध धरती सूफ़ियनि जी आहे बेशक बेशक बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे बाबा ऐं सर सूफ़ी अज़म में ई त मोहबत ऐं रंग आहे ॿिया बि रंग भला आहिनि पर सूफ़ी अज़म जो रंग जेको आहे हिन में बाक़ी हाणे शाइरी जी अधे शिराज बि ॻाल्हि कई त सूफ़ी अज़म जी जेका शाइरी आहे उनखे केॾा बि छिकी वञे जी हा हा हा
पर अर्ज़ इहो आहे त सूफ़ी अज़म जी भिटाई साहिब आहे ॾिसो समुंड खेड़े छॾियो आहे हिकिड़े लफ़्ज़ खे केॾां बि तव्हां चुकियो केतिरियूं मानाऊं आहिनि। वाह 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 साईं, हक़ीक़त इहा ई आहे। पर साईं शिराज़ भाई हिनखे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त हूंदो आहे, तव्हां तमामु बहितरीनु असांखे प्यारा लॻंदा आहियो। साईं महिरबानियूं जमाली साहब। ऐं फ़क़ीर साईं खे असां फरमाइश ॿी कोन था कयूं, जेको असांजो फ़नकार आहे तव्हां असांखे भेरी ॿुधायो या पहाड़ी ॿुधायो, न कोन था कयूं। बाक़ी जेकॾहिं महती साईं जो को बि कलाम यादि हुजे साईं जन खे, जी हा जी हा, उहो त जेको असांखे ॿुधाए न, ऐं थोरो नंढिड़ो लतीफ़ साईं जा ॿ टे लफ़्ज़ आऊं बि ॿुधायां थो साईं खे। जी जी साईं, बिस्मिल्लाह। इजाज़त हुजे त पेश कयूं साईं। जी बिस्मिल्लाह, इजाज़त आहे। गिला कम करे हो लिखो तो न करे, गिला कम करे हो लिखो तो न करे, न रहन बपोर में गिला काम करे, गिला काम करे हो लिखो तो न करे, गिला काम करे हो लिखो तो न करे, जहिड़े तेरे हाल सां, जहिड़े तेरे हाल सां, जहिड़े तेरे हाल सां, जहिड़े तेरे हाल सां, ओ जहिड़े तेरे हाल सां वञा पेर भरे, गिला कम करे हो लिखियो ता न करे, गिला कम करे हो लिखियो ता न करे, लालो लाल लतीफ़ जय मुर्शिद घोट लतीफ़ जय, ओ लालो लाल लतीफ़ जय शल कादर करम करे, आमीन, गिला कम करे हो लिखियो ता न करे। सुभान अल्लाह। मौजूद सर, सदा मौजूद बा, सदा मौजूद। ज़बरदस्त। जमाली साहब ख़ुशि हुजो, आबाद हुजो। साईं वाकई सिंध धरती असांजे सूफ़ियुनि जी धरती आहे। बिल्कुलु बिल्कुलु। खोड़ सारियूं दरगाहूं आहिनि, सभिनि जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा रमज़ आहिनि। बिल्कुलु। ऐं वाकई हक़ीक़त आहे, दरगाहुनि जा कलाम बि ॻाइणु घुरिजनि। बिल्कुलु बिल्कुलु। त टाइम थियो आहे ब्रेक जो, त नाज़रीन ईअं ई सूफ़ी कलाम ॿिया बि ॿुधंदासीं ओॾो साहिब खां, ऐं ॿियूं बि कचहरियूं थींदियूं, कुझु दरगाहुनि जे बारे में बि सवाल थींदा, त केॾां न वञो, ईअं ई असां सां जुड़िया रहियो। अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। जॾहिं एतिरा ख़ूबसूरत आर्टिस्ट असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे बार बार तव्हांखे भली कार चइजे। सो ऑडो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा सर, इहो ॿुधायो त शादियुनि जा बि इवेंट्स कंदा आहियो तव्हां? बिल्कुलु कंदा आहियूं, मेला मलाखड़ा शादियूं। हा, हर जॻह त सिंध में कहिड़े कहिड़े शहरनि में करे चुका आहियो? मां पूरो पाकिस्तान घुमियो आहियां फील्ड जे हिसाब सां। पूरो पाकिस्तान, माशाल्लाह, वाह वाह वाह। पाकिस्तान खां ॿाहिरि कमु कयो? ॿाहिरि कोन विया ॿाहिरि। ऐं को आई आहे मतिलबु ऑफर आई आहे ॿाहिरि जी? ऑफर हिकिड़ो दफ़ो आयो सकाफ़त खाते खां, हा, वरी पोइ प्रोग्राम कैंसिल थी वियो हुयो। अच्छा, हुन में मां बि शामिलु हुयुमि, असांजो कंबर बिर हुई जी, उहो बि शामिलु हुयो। वाह वाह, सुंग जे हिसाब सां वञूं पिया। वाह 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 वाह। कॉलर असां सां मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदई गुलाल सन सोलंगी तराम कुंभ खां। भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो अदा? छा चवणु चाहींदव? किथां पिया ॻाल्हायो? अदई तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो आहे। ऐं सिंगर साहिब खे अपील आहे थोरी, मुंहिंजे सौट जी शादी आहे अॼु गुल सोलंगी जी, उन जे बारे में थोरो को कलाम ॿुधायो। बिल्कुलु ॿुधाईंदासीं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदव? कुझु गुनगुनाए ॿुधाईंदव? जी जी। कुझु ॻाए? दुनिया, वाह वाह। ॿी दुनिया छॾे दिलि चए थी मदीने हल हल, मुंहिंजो साईं मदीने आ। वाह 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 वाह। साईं तव्हां चओ पिया असांजे सोट खे डेडिकेट कयो, तव्हां पाण ई ॿुधाए छॾियो। वाह 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 वाह, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। लेकिन असां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, कोशिशि कंदासीं। सोट जे लाइ मुबारकूं हुजनि जी, वॾी वॾी महिरबानी। कॉल डिस्कनेक्ट थी वई। ओके जी साईं। ओॾो साहिब हाणे फ़क़ीर साईं कहिड़ो कलाम ॿुधायो था असांखे? हाणे मां तव्हांखे सुणे शहंशाह चीज़ल साईं जो ॿोल ॿुधाईंदुमि। जी हा। ऐं भाऊ फरमाइश कई आहे त लतीफ़ साईं जा शेर बि हुजनि। हा, लतीफ़ साईं जा शेर हूंदा ऐं ॿोल जेको आहे साईं चीज़ल साईं जो। जहीं खां सरे नसा
सरे न साह तू तरती रुस्त न तही खां शान लकीर साईं चए थो जे माण्हू का तुंहिंजी सरे इन सां कावड़ न कर कावड़ करे त वटि परचाइणो तोखे ई पवंदो ईअं चवे थो जंहिं खां सरे न साह अना तू तरती रुस्त न तही खां हू झेड़ी नु तू झिको थी पांध गिची गलपा मुर्शिद लाल लतीफ चवे हो पाण वनी परचा मता रुठो ई रहजी वने वो अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं सोने चीज़ल जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे मुर्शिद जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं दुस तर न छड़ी दुस वो जे तर जियां दुस तर न छड़ी दुस जे तर जियां दुस तर न छड़ी दुस ईंदो हाणे जो हाणे असां उन्हीं जा आहियूं ईंदो हाणे जो हाणे असां उन्हीं जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं सुणे चीज़ल जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे मुर्शिद जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं वो सिक में सारिया पैची संभारिया वो सिक में सारिया पैची संभारिया सिक में सारिया पैची संभारिया दिल ताणे पैताणे असां उन्हीं जा आहियूं दिल ताणे पैताणे असां उन्हीं जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं सुणे चीज़ल जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे मुर्शिद जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं वो चीज़ल आशिक कई तकुहाई वो चीज़ल आशिक तकुहाई पिए घाणे तो घाणे असां उन्हीं जा आहियूं पिए घाणे तो घाणे असां उन्हीं जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं सुणे चीज़ल जा आहियूं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे मुर्शिद जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं अगियो जाने न जाने असां उन्हीं जा आहियूं सुभान अल्लाह साईं असां उन्हीं जा आहियूं पंहिंजे चीज़ल जा आहियूं सुभान अल्लाह अॼु जो त प्रोग्राम में हिकिड़ो डिफरेंट प्रोग्राम थी वियो आहे एॾो मज़ो पियो अचे हे सूफ़ी जेके कलाम्स हूंदा आहिनि इनखे ॿुधी करे एॾो सुकून मिलंदो आहे न शिराज़ बिल्कुलु जो बिल्कुलु जी बाबा बाबा इहो पूरा टे थी विया मुंहिंजे ख़्याल सां टे शेर हुया हिन जा ऐं तमामु
तमामु ज़बरदस्त ऐं माशाल्लाह चीज़ल साईं जो बि कलाम तव्हां ॿुधायो इन सां गॾु ॿिया बि मुर्शिद आहिनि जेके उन्हनि जो बि कलाम ॿुधाईंदव असांखे लतीफ़ साईं जो बि मुंहिंजी कलाम फरमाइश आहे त उहो हिकिड़ो कलाम आहे न अलण फ़कीर जो आहे शायदि असां इश्क दा सौदा कर बैठे अलण फ़कीर सिरदा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर सिर दा सौदा कर बैठे जी कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। जी लारेब कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो बाबा कीअं आहियो अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे माशाल्लाह ज़बरदस्त पियो लॻे प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा आहियूं असां प्रोग्राम माशाल्लाह ज़बरदस्त लॻंदो आहे। थैंक यू सो मच इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे तव्हां असांखे एॾो जी लाइक था माशाल्लाह कयो तव्हां प्यारा था लॻो भाई बि प्यारो थो लॻे थैंक यू हमेशह प्यारा ई लॻंदा आहियूं असां माशाल्लाह माशाल्लाह हमेशह प्यारा लॻंदा आहियो ईअं जी त तव्हां मतिलबु हमेशह तव्हां असांजी तारीफ़ कंदा आहियो लारे माशाल्लाह त आयो ई आहे न तारीफ़ जे लाइक़ माशाल्लाह 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 तारीफ़ जे लाइक़ आहियूं मतिलबु है न माशाल्लाह जी, मां चाहियां थी अॼु लारे पंहिंजी मिठड़ी आवाज़ में कुझु गुनगुनाए ॿुधाए अच्छा हा आवाज़ तव्हांजो ॾाढो प्यारो आहे अच्छा ॿुधो जी अच्छा मां सॉन्ग ॿुधाईंदमि ठीकु आहे पी हा जी हा सॉन्ग ॿुधायो सॉन्ग ॿुधायो उहे माण्हू हलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जंहिंखे सॾे वाह वाह कुर्ब ॾींदा जंहिंखे सॾे प्यार कंदा जंहिंखे सॾे उहे माण्हू हलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जंहिंखे सॾे वाह वाह कुर्ब ॾींदा जंहिंखे सॾे प्यार कंदा जंहिंखे सॾे वाह लारे वाह 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 माशाल्लाह लारे जबरदस्त तव्हां त ॾाढा सुरीला आहियो ॿियो के सभु माशाल्लाह ईअं ई चवंदा आहिनि माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजो ॾाढो मिठड़ो प्यारो आवाज़ आहे थैंक यू सो मच थैंक यू लारे जी इहा ई असां हमेशह फरमाइश भाई खे कंदा आहियूं ऐं अॼु इहा कंदमि सॉन्ग भाई खे मां ॿुधाईंदमि त इहो सॉन्ग अॼु मुंहिंजे लाइ ॾाढो पसंदि आहे भाई शिराज जे बाबा जो सॉन्ग मूंखे ॾाढो ई पसंदि आहे जी मालिक आई तूं मुंहिंजे सिर जो अॼु भाई मूंखे इहो ॿुधाए जी बिल्कुलु ठीक है लारेब तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं बल्कि अॼु मां ॾाढो सरप्राइज़ थियो आहियां तव्हांजी आवाज़ ॿुधी करे ऐं तव्हां ट्रू कॉलर आहियो त कोमल तव्हांखे सुञाणे वरितो ऐं मां बि तव्हांखे सुञाणे वरितो माशाल्लाह जेको तव्हांजो हिडन टैलेंट हो अॼु ख़बर पई त लारेब माशाल्लाह पाण बि एतिरो प्यारो ॻाइनि पिया बिल्कुलु थैंक यू त अॼु त तव्हांखे लारेब दिलि सां मां कलाम ॿुधाईंदुसि बिल्कुलु थैंक यू थैंक यू लारेब थैंक यू ईअं ई कॉल कंदा रहो प्यार ॾींदा रहो सो जी शिराज छा थियो ख़ामोश थी विया हो मां ओॾो साहब खां पहिरियां इहो पुछा कंदुसि त फ़क़ीर साईं तव्हांखे कीअं पियो लॻे प्रोग्राम असांजो कीअं तव्हां इंजॉय कयो पिया मज़ो अचे पियो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे असांखे त दिलि ई हिकिड़ो लुत्फ़ अची वियो आहे हिकिड़ो माना सुफ़ियाना कलाम हूंदा ई अहिड़ा आहिनि त माना इबादत आहे बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि तव्हांखे कीअं पियो लॻे असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो वैसे तव्हां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ऐं दरगाह ते उते जेके तव्हांजा ॿिया दोस्त आहिनि मुरीद आहिनि जेके उहे सभु ॾिसंदा आहिनि सभु ॾिसंदा आहिनि छो जो सिंध टीवी कम ई अहिड़ो कंदी आहे त माना दरगाहुनि ते बि असां जेके ॿुधो वञिबो आहे हर जॻह ते ॿुधो ऐं वञिबो आहे तव्हांखे ख़बर आहे रेगुलर कॉलर असांखे मतिलबु होटल तां बि कॉल कंदा आहिनि होटल ते वेही करे बि हा कॉलर्स हिन सां गॾु मौजूदु बि आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा जी तव्हांजी आवाज़ जेको आहे पहिरियां सही न पई अचे तव्हां अगेन कॉल कई आहे कीअं आहियो अदा जी प्यारी भेण अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहे तव्हां ख़ुशि आहियो तबियत सही आहे प्यारी भेण बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजे साम्हूं आहियां हाणे ॿुधायो छा चवणु चाहींदा कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम माशाल्लाह भेण तव्हां त चोॾीं जा चंड लॻो था प्रोग्राम में माशाल्लाह तारीफ़ केतिरी बि घटि आहे थैंक यू सो मच तव्हां तारीफ़ कई सो ॿियो ॿुधायो का फरमाइश करणु चाहींदा जी अदा शिज़ाद तव्हां ख़ुशि आहियो प्यारा अल्हम्दुलिल्लाह साईं हाणे चोॾीं जो चंड हिनखे चयो मूंखे छा सोरहीं जो चंड चवंदव छा चवंदव तव्हांखे ॾाढो सो भेट कयां थो प्यारा माण्हू साईं तव्हां पाण अलाए केतिरा चंड आहियो माशाल्लाह खिलणा असांजा कॉलर आहिनि माशाल्लाह ऐं फ़क़ीर साईं खे ॿुधो पिया अॼु असांजो शो ॾिसो पिया तव्हां माशाल्लाह अदा जो प्रोग्राम तव्हांजो सॉन्ग मां अदा ॻायो ॾाढो प्यारो हुयो मूंखे पसंदि जी आवाज़ बि प्यारो अथव हा जी जी काल ॾियो मां ॻाल्हाइणु चाहियां थो अदा जी जी ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम अदा साईं वालेकुम सलाम बाबा प्यारा माण्हू ख़ुशि आहियो साईं फ़क़ीर साईं अब्बा जाऊं बाबा जाऊं तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक ख़ैरी ख़ैर दुआ 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 अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु प्यारा माण्हू तव्हां ख़ुशि आहियो न अदा सफ़ा ख़ैरी ख़ैर बाबा तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक ख़ैरी ख़ैर
जी बिल्कुल ठीक है प्यारा मानो आवाज़ ॾाढो प्यारो तव्हांजो सॉन्ग में दिल ख़ुश थी वई आहे असांजो सॉन्ग आवाज़ ॿुधी तव्हांजो। महिरबानी बाबा कुर्ब। प्यारा माण्हू कोई बि असांजे नाले कोई सॉन्ग ॿुधायो वॾी महिरबानी थींदी अदा। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूर ॿुधाईंदासीं। वॾी वॾी महिरबानी साईं। ही प्रोग्राम आई तव्हांखे गीत ॿुधाइण जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे डेडिकेट कंदासीं बि। जी फ़क़ीर साईं। जी बाबा। त हाणे छा था ॿुधायो साईं असांखे तव्हां? हाणे मां तव्हांखे रखियल साईं जी काफ़ी ॿुधाईंदुमि। जी रखियल साईं जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु वॾे मुर्शिदनि जो तव्हां ज़िक्र कयो आहे रूह बाग़बान थी वियो असांजो। ॿुधायो साईं। शिराज़ मिलानी जी ख़ासि करे फरमाइश आहे। जी हा जी बज़ीनत ज़ुल्फ़तहन वो नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत अल्लाह जे बज़ीनत हो जे बज़ीनत अल्लाह जे बज़ीनत जे बज़ीनत जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत। अनारी दाना धन शकर वो पुरशीरी अनारी दाना धन शकर वो पुरशीरी कीमत लबा लाल लहन अल्लाह कीमत लबा लाल लहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत। सचिया सूरत मुझे सुहणल जी कीअं महताब मिसल सुनिया सूरत मुझे मुर्शिद जी कीअं महताब मिसल जीत आशिक कीअं तारहन अल्लाह ॾिसन आशिक कीअं तारहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह जे बज़ीनत ज़ुल्फ़तहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत। शाह रखियल खेत लुटुआ पोश इंसानी पहरे घुट रखियल खेत लुटुआ कुर्ब ॾेई था बिकुहन अल्लाह कुर्ब ॾेई था बिकुहन अल्लाह नूर भरे जे रुख ते अल्लाह नाज़ भरे जे रुख ते जे बज़ीनत आयुम सिर ते पार बिरह दावो आयुम सिर ते पार बिरह दावो मोहब्बत मच मचाया है वो
मोहब्बत मच मचाया है आयुम सिर ते आयुम सिर ते आयुम सिर ते आयुम सिर ते सुभान अल्लाह साईं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ज़ेब ज़ीनत नंढे लाइ खां इहो कलाम ॿुधो आहे पाक कलाम आहे साईं हा ऐं ॾाढो मज़ो आयो ॾाढो लुत्फ़ आयो तव्हां सां गॾु ॿुधी करे अच्छा सर इहो ॿुधायो त हाणे कुझु शिराज थोरो हटके थोरो सवाल कयूं अच्छा ओके ओके ब्रेक आहे ब्रेक खां पोइ कचहरियूं अञा थियनि थियूं सो सवाल बि जेसिताईं मां यादि करे वठां जी नाज़रीन त वक़्तु आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मस्ती मज़ाक त असांजी हलंदी रहंदी आहे सो तव्हां ईअं ई प्यार ॾींदा रहो ऐं असांजे प्रोग्राम खे ईअं लाइक कंदा रहो पंहिंजो फीडबैक ॾींदा रहो सो वक़्तु आहे हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो विल बी राइट बैक वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं पिया जीअं त शो पंहिंजी पुॼाणी ते अची वियो आहे ऐं सूफ़ी अॼु महफ़िल थी असांजी ओडो साहिबु असां सां गॾु मौजूदु हुया दरगाह फतेहपुर खां माशाल्लाह तमामु हिकिड़ा रूहानी कलाम असांखे ॿुधायूं ऐं अॼु जी महफ़िल बि असांजी हिकिड़ी रूहानी थी जेके असांजा फ़क़ीर जेके हूंदा जेके मुरीद हूंदा उन्हनि ओडो साहिबु ॾाढा तमामु प्यारा गीत ॿुधाया असांखे ऐं असांखे बि ॾाढो लुत्फ़ आयो छो जो दुनियावी गीत ॿुधी करे कॾहिं वरी ट्रेंड चेंज बि कबो आहे ऐं असांजे सिंध म्यूज़िक जो मोटिव बि हुआ असां हर आर्टिस्ट खे चांस ॾींदा आहियूं ऐं हर शइ असां ॿुधण जी कोशिशि कंदा आहियूं माशाल्लाह अॼु वरी जेके असांजा म्यूज़िशियन्स हुया उन्हनि तमामु प्यारो छो जो फोक ऐं ख़ासि करे सूफ़ी में जेको वेस्टर्न म्यूज़िक टच कई अथऊं यार आप लोगों को सल्यूट है यार ज़बरदस्त माशाल्लाह बहुत अच्छा प्ले किया आप लोगों ने ऐं नाज़रीन ईअं ई तव्हांजो प्यार हुजे तव्हांजो साथ हुजे ऐं हर वीक वांगुरु तव्हां ईअं असांखे प्यार ॾींदा कयो सुभाणे बि असां हिकिड़े नए के फ़नकार सां तव्हां सां गॾु हूंदासीं त चयूं था त साईं जन ओडो साहिब जन को हिकिड़ो सूफ़ी कलाम असांखे पेश करनि जीअं ॿुधाइनि पिया हिकिड़ो जेका महफ़िल जारी सारी हुई हाणे कहिड़ो मां सुन शहंशाह ॿुढल साईं जी काफ़ी ॿुधायां थो पहिरियां ॿुढल साईं जी सुभान अल्लाह बिस्मिल्लाह इश्क जनीसर आयो इश्क जनीसर आयो आ जान वया जानी मौला जी मोहब्बत जी आ मौज तनी मानी मौला जी मोहब्बत जी आ मौज तनी मानी वो बुठल सही सुञाणी जो वरतूं राह रब जी इश्क जनीसर आयो आ दिल मदीनो तने साईं जी फरमाइश आहे ख़ासि करे शेर सुठा सुठा ॿुधायो इश्क जनीसर आयो आ दिल मदीनो तने ज़िक्र ज़ातीज़ो कजो था मन में मातम कन वो बुठल उहे काबे कीअं वञनि आज सो जामियो जन जो तॾहिं चवे थो बुठल साईं त इंसान सभु शइ तो में शामिल आहे तूं पंहिंजो पाण खे सुञाण तोखे सभु शइ मिली वेंदी छा थो चवे वो अजी अंदर में इसरार समझी सही कर यार अजी अंदर में इसरार समझी सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार अजी अंदर में इसरार समझी सिर सही कर यार अजी अंदर में इसरार समझी सिर सही कर यार पाका के कुतुब हजी बाजी पाण विञाए कुमती गाज़ी पाण विञाए कुमती गाज़ी वो पाका
खे ॾिसु ब्रिह जी बाज़ी पण विञाए कुमथी गाज़ी पण विञाए कुमथी गाज़ी कर थड़ सिसीअ खां धार सम्झी सिर सही कर यार कर थड़ सिसीअ खां धार सम्झी सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही अंदर में इतरार समझी सिर सही कर यार अति अंदर में इतरार समझी सिर सही कर यार वेही आयो अंदर में ओरज राजा दी हाजर खो चोरज राजा दी हाजर खो चोरज ओ वेही आयो अंदर में ओरज राजा दी हाजर खो चोरज राजा दी हाजर खो चोरज बुध कल्बीअ जी पुकार समझी सिर सही कर यार बुध कल्बीअ जी पुकार समझी सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार अंदर में इतरार समझी सिर सही कर यार अति अंदर में इतरार समझी सिर सही कर यार ढोलक वाला वाह सुभान अल्लाह वो आहे पुठल के इश्क अवल का रमज़ लगी हस रोज़ अज़ल का रमज़ लगी रस रोज़ अज़ल का आहे पुठल के इश्क अवल का रमज़ लगी हस रोज़ अज़ल का रमज़ लगी हस रोज़ अज़ल का सुर्खी साफ़त नी सरदार समझी सिर सही कर यार सुर्खी साफ़त नी सरदार समझी सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार वो सिर सही कर सिर सही कर सिर सही कर यार अति अंदर में इतरार समझी सिर सही कर यार अति अंदर में इतरार समझी सिर सही कर यार सुभान अल्लाह साईं माशाल्लाह अच्छा सर मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि हीअ जेकी चपड़ी आहे ऐं यकतारो आहे इहो बि तव्हां वॼाइणु सिखियो आहे किथां हाँ ज़रूरु सिखियो आहे उस्ताद सेखारियो न बाबा जी उहे तव्हांजा उस्ताद केरु आहिनि जेको तव्हांखे ॻाइणु सेखारियो आहे उहे उस्ताद आहिनि सुफ़ी रंग में ॻाईंदा हुया न अच्छा उन्हनि तव्हांखे इहो बि सेखारियो आहे जी हाँ उन्हनि इहो बि सेखारियो वाह 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 ज़बरदस्त असांजो सिंध जो मशहूरु फनकार आहे शमन अली मीराली जी उहो बि कंहिं टाइम यकतार चपड़ी ते ॻाईंदो हुयो जी 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 मुंहिंजो उस्ताद बि हुन सां गॾु हूंदो हुयो बाबा वाह 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 त तव्हां जेॾीमहिल शुरू में इन ते ॻायो पिया त तव्हांखे थोरो ॾुखियो न पियो लॻे ज़रूरु हाणे जेको माण्हू कमु शुरू कंदो आहे त पहिरियों त दुश्वारी थींदी आहे न हा ॾुखियो त लॻंदो आहे आस्ते आस्ते माण्हू सिखी ऐं हक़ीक़त में इहो प्ले करणु ही मुंहिंजा भाइर जेके मौजूदु आहिनि इहे इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा त वाक़ई ॾाढो टफ हूंदो आहे यकतारो चपड़ी प्ले करणु ॿियो असांजो वरी जेके सिंधी जेके राग हुआ सफ़ा डिफरेंट ऐं डिफिकल्ट राग आहे सिंधी पंहिंजो राग हीअ जेको असर ईअं वॼाइनि पिया त मां ॾिसां पई गौर सां त पोइ मां चयमि इहो मां ज़रूरु पुछंदसि ऐं ताल सां ताल मिलाइबी आहे त यकीन कयो हिन में ॿ तार हूंदा आहिनि यकतारे में इन जे करे हिनखे यकतारो चइबो आहे वाह 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 शिराज कॉलर बि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम मां बिल्कुलु ठीकु आहियां दी तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो थैंक यू सो मच तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे ऐं ॿुधाईंदा हलो त कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो वाह 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 भली कार था चऊं तव्हांखे का फरमाइश करणु चाहींदो ओहो कॉल डिस्कनेक्ट थी वई असल में टीवी जो जॾहिं आवाज़ु खुलियलु हूंदो आहे न पोइ शिराज सही आवाज़ु न ईंदो आहे इहो मां बार बार पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाए चुकी आहियां जी त जेको आहे नाज़रीन वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते शिराज पहुची चुको आहे ख़बर ई न पई 2 कलाक गुज़री विया
तो छा चवंदा आहिनि हाणे मां छा चवां अॼु जो जेको असांजो प्रोग्राम थियो न लफ़्ज़ ई न आहिनि हुन जे बारे में त मतिलबु छा ॻाल्हायां माशाल्लाह अॼु जी जेको असांजो प्रोग्राम हुयो बिल्कुलु डिफरेंट हुयो जेको असांजो हमेशह प्रोग्राम थींदो आहे उहो वरी थोरो डिफरेंट हूंदो आहे त अॼु जेको आहे सूफ़ी कलाम असांखे ॿुधण जे लाइ मिलियो ऐं ॾाढो कुझु सिखण लाइ बि मिलियो ऐं ॾाढो मज़ो आयो सर तव्हां एंड में को मैसेज ॾियणु चाहींदव नाज़रीन खे को पैगाम मुंहिंजो मैसेज जो आहे त पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियनि तालीम खां सवाइ कुझु बि न आहे ख़ासि करे जेको आहे त नियाणियुनि खे तालीम ॾियनि असां इन ॻाल्हि में पहुची आहियूं सिंध वारा नियाणियुनि खे कोन था पढ़ायूं महिरबानी करे नियाणियुनि खे इहे तालीम ख़ासि करे ॾियनि ऐं जेको अॼुकल्ह सोशल मीडिया जो हले पियो दौर उन जे बारे में छा चवणु चाहींदव सोशल मीडिया सही हले पियो पंहिंजे हिसाब सां अलाह जो शुक्र आहे हाणे मां छा ॻाल्हाए सघां सही थैंक यू सो मच सर तव्हां एतिरो कीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में आयो थैंक यू सो मच हाणे आख़िर में असांखे तव्हां छा था ॿुधायो आख़िर में तव्हांखे मां सुणे सचल साईं जी काफ़ी ॿुधायां थो सचल साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो तस्बीह फिरदी मन नहीं फिरदा 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 मटका फिरेदा कौन तुम हम होया तुम होया तुम हम होया हम तुम होया दूजा रंग रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया आशिक बकरा माशूक कसाई आशिक बकरा माशूक कसाई ओ आशिक बकरा माशूक कसाई आशिक बकरा माशूक कसाई चलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया दूजा रंग रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया हसन हुसैन शहादत पाई हसन हुसैन शहादत पाई हसन हुसैन शहादत पाई हसन हुसैन शहादत पाई कत्ल करेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया दूजा रंग रलेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया सचल वसदा शहर दरादा सचल वसदा शहर दरादा वो सचल वसदा शहर दरादा सचल वसदा शहर दरादा राम रिझेदा कौन तुम हम होया हम तुम होया तुम हम होया हम तुम होया दूजा रंग रलेदा कौन तुम हम होया हम
तुम होया, तुम हम होया, हम तुम होया। सुभान अल्लाह साईं। अल्लाह मौला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। महिरबानी अॼु जेका महफ़िल थी असांजी सूफ़ी महफ़िल, बाक़ाइदे ईअं लॻो असांखे दरगाह ते वेठा आहियूं, कि मुर्शिद जे आॾो वेही करे असां माना कलाम ॿुधूं पिया। वाक़ई ॾाढो ज़बरदस्त ऐं दिलि सां परफॉर्म कयो आहे, दिलि सां तव्हां ॻायो आहे, ऐं जेके असांजे म्यूज़िशियन आहिनि इन्हनि दिलि सां वॼायो आहे। क्या बात की जाए, एप्रिशिएट है म्यूजिशियंस जे लाइ। बहुत अच्छा बजाया और दिल से बजाया, ये बड़ी बात होती है। मैं ये तो नहीं कहूँगा कि शोभी भाई की कमी महसूस हुई, शोभी भाई तो लेजेंड है, लेकिन आप लोगों ने भी कमाल किया है, ज़बरदस्त। उस्ताद तो उस्ताद है, माशाल्लाह माशाल्लाह। वाह वाह वाह। अच्छा शिराज साईं खां मां हिकिड़ो ॿियो बि सवाल करणु चाहींदमि, जेको अक्सर मां कंदी आहियां प्रोग्राम में। त अच्छा इहो ॿुधायो त हिन सिंगिंग जी फील्ड में, मौसीक़ी में, त ईअं थियो आहे त तव्हां कंहिं महफ़िल में वञो ॻाइण जे लाइ, तव्हांजी केरु गिला कंदो हुजे ऐं तव्हां हुनखे पकिड़े वरितो हुजे, पंहिंजे कननि सां मतिलबु तव्हां ॿुधी हुजे? असांजी फील्ड अहिड़ी आहे न, फुकराई में, उनमें को कंहिंजी गिला न कंदो आहे। सूफ़ी आज़म शइ अहिड़ी आहे, हर कंहिंसां मोहबत ऐं इख़लाक़। सूफ़ी आज़म चए थो त तव्हां जानवर सां मोहबत कयो, माण्हू त परे आहे पर जानवर सां मोहबत कयो, इन करे असां वटि गिला चकर ई न आहे। साईं एतिरो प्यारो तव्हां जवाबु ॾिनो इन सवाल जो। इहो सवाल ॿुधी ॿुधी माण्हू जेको आहे न, माना मां त पची पियो। पर सूफ़ीज़म त हक़ीक़त आहे, तसव्वुफ़ी त ज़िंदगी सेखारे थी। ऐं तसव्वुफ़ जे बारे में अगरि ॻाल्हि कजे त तव्हां इहो ई जवाबु ॾिनो त नेगेटिविटी बाबा परे रखो। बिल्कुलु, कॉलर बि माण्हुनि खे ई छॾे गिला त ॾाढी ख़राबु शइ आहे न, इन करे बिल्कुलु कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं, किथां खां पिया ॻाल्हायो? अभी खैर मेहरबानी, बिल्कुलु ठीक है। पर खां थो ॻाल्हायां, थोरो तेज़ ॻाल्हायो था। भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदा, कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? बिल्कुलु बहितरीन थो लॻे पियो। तव्हांखे ॾिसो न साम्हूं, कुझु चवणु चाहींदा? जी जी, असांखे सलाम ॿुधियो आहे न सभिनी खे जो। तव्हांजी टीवी जो आवाज़ खुलियल आहे, जॾहिं बि कॉल कयो प्लीज़ रिक्वेस्ट आहे त टीवी जो वॉल्यूम म्यूट कंदा कयो। ओके अदा, वॾी वॾी महिरबानियूं। कोमल जो सवाल बि थियो, ॾाढो प्यारो सवाल जंहिंजो तव्हां प्यारो जवाबु ॾिनो। ऐं सवाल प्यारो हुयो, जवाबु अञा वधीक प्यारो हुयो। हमेशह असांजा हिते आर्टिस्ट ईंदा आहिनि, उन्हनि खां मां इहो सवाल कंदी आहियां, लेकिन जवाबु अॼु मिलियो आहे सही। सही जवाबु मिलियो। वक़्तु जेको आहे नाज़रीन पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे, ख़बर ई न पई 2 कलाक गुज़री विया। ऐं जेको असां चाहींदा आहियूं त भई तव्हांखे एंटरटेन कयूं, वधि मां वधि जेको आहे तव्हांखे सुठे मां सुठो पंहिंजो प्रोग्राम कयूं, ऐं कोशिशि कंदा आहियूं त हर हफ़्ते जेको आहे सुठो प्रोग्राम कयूं। ऐं कोशिशि जेको आहे असांजी रंग लाहे पई, ऐं ॾाढा जेको आहे असांजे प्रोग्राम में 4 चंड लॻी वेंदा आहिनि। ऐं वरी अॼु जेके सूफ़ी कलाम असांखे ॿुधण जे लाइ मिलिया, त अञा जेको आहे माशाल्लाह मां चवंदमि 4 न बल्कि 16 चंड लॻी विया असांजे प्रोग्राम में। सो अदा तव्हांजी वॾी महिरबानी, अगेन तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में आया हो। सो जी नाज़रीन, त वरी जेको आहे सुभाणे हिकु नए आर्टिस्ट सां गॾु, हिकु नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शिराज माइक। बिल्कुलु मां माइक वठां पियो, पर तव्हां अल्लाह हाफ़िज़ करे छॾियो आहे। पर मूंखे पंहिंजी तरफ़ां बि हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई, जेका लास्ट टाइम बि मां कई हुई। त नाज़रीन, म्यूज़िक टीचर्स वारो मसइलो अञा ताईं हल कोन थियो आहे, छो जो असांजो म्यूज़िकली प्रोग्राम आहे, सिंध म्यूज़िक सां वाबस्तगी आहे असांजी। त उन में गवर्नमेंट खे वरी मां अर्ज़ु कयां थो, वीचारा उन्हनि खे 3 हफ़्तो आहे पंहिंजो प्रोटेस्ट ऐं धरनो ॾेई वेठा आहिनि। त ख़ुदारा उन्हनि जो ख़्यालु कयो वञे, उन्हनि जी मदद कई वञे, जेको उन्हनि जो मसइलो आहे उहो हल कयो वञे, ख़ुदारा। त हिन सां गॾु असां बि हिकिड़ो सूफ़ी कलाम पेश करणु चाहियूं था। जी, अॼु जेको आहे सूफ़ी कलाम जी महफ़िल आहे, त असां सोचियो त असां बि सूफ़ी, हालांकि मोटिव असांजो ॿियो हुयो, असां चयोसीं ॿियो कुझु ॿुधाईंदासीं, पर ओॾो साहिबु तमामु महफ़िल रचाए छॾी आहे, त उन हिसाब सां कलाम असां पेश कयूं था। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।
सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले केरु आहे केरु अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे केरु आहे केरु अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले केरु आहे केरु अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जी आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में जलवो नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में जलवो नजर में जलवो नजर में न मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे
गोलींदड़ आयो आ पाण खे ॻोल्हण आयो पाण खे ॻोल्हण आयो पाण खे ॻोल्हण हिन रम्ज़ ऐं हिन रम्ज़ ऐं हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन रम्ज़ ऐं हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे 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 हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।